खबर सां सदर आरिफ अलवी जी जिना अस्पताल में केपी ऑफिस जे हमले में ज़ख़्मी थियलनि जी अयादत सदर आरिफ अलवी पुलिस रेंजर्स जे एहलकारनि जी बहादुरी जी वाखाण कई। अवां खे अपडेट दे रहा हूँ। सदर आरिफ अलवी जिना अस्पताल में केपीओ ऑफिस हमले में ज़ख़्मियुनि जी अयादत कई है। सदर आरिफ अलवी पुलिस ऐं रेंजर्स जे एहलकारनि जी बहादुरी जी वाखाण भी कई है। एक भेरो ॿीहर अवां सां अहम खबर शेयर करे रहा हूँ। सदर आरिफ अलवी जिना अस्पताल में केपीओ ऑफिस हमले में ज़ख़्मियुनि जी अयादत कई है। सदर आरिफ अलवी पुलिस ऐं रेंजर्स जे एहलकारनि जी बहादुरी जी वाखाण कई है। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। सदर आरिफ अलवी जिना अस्पताल में केपी ऑफिस हमले में ज़ख़्मियुनि जी अयादत कई है। सदर आरिफ अलवी पुलिस रेंजर्स जे एहलकारनि जी बहादुरी जी वाखाण कई है। सदर आरिफ अलवी जिना अस्पताल में केपी ऑफिस हमले में ज़ख़्मियुनि जी अयादत कई ऐं सदर आरिफ अलवी पुलिस रेंजर्स जे एहलकारनि जी बहादुरी जी वाखाण भी कई है।